मिठियाणी मां ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी लॻ ॻोठ अबड़ान सां तालुक़ रखंदड़ सैयद ऐं मेमन बिरादरी विच में हलंदड़ पुराणे खूनी तकरार कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में वारसन पारां मेमन बिरादरी जे दीदार मेमन ज़ीशान मेमन निज़ाम मेमन शाहिद मेमन ऐं ॿियनि हथियारबंदनि मुबैना तौर फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में सैयद गदा हुसैन शाह मौक़े ते ई फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि भाइचो सैयद मुजाहिद अली शाह गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। मक़तूल सैयद गदा हुसैन शाह क़तल, ज़ख़्मी सैयद मुजाहिद अली शाह खे जिन्ना अस्पताल रवानो कयो वियो। अबड़ान में सैयद काशिफ़ अली शाह, सैयद फ़िदा हुसैन शाह ऐं ॿियनि पारां सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अबड़ान में एहतिजाज कंदे सैयद काशिफ़ अली शाह ऐं सैयद फ़िदा हुसैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची गुलिस्तान जोहर में अबड़ान जे सैयद बिरादरी जे बेगुनाह क़तल ऐं ॿिए खे ज़ख़्मी कयो वियो आहे, पर अञा ताईं पुलिस पारां क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। इन्हनि IG सिंध आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो फ़ौरी तौर ते नोटिस वठी नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।